अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। वअशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु। वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक्कि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल अफ़त्तख़ज़्तुम मिन दूनिही औलिया ला यमलिकून लिअन्फुसिहिम नफ़अन वला ज़र्रा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्द व सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे।
करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात मुबारक ते हुजन जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, इस्लाह माशरा के हवाले से इंतजामिया के तरफा मौजू दिनों वियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे माशरे ते नज़र विझूं गहराईअ सां मुझो ख्याल है भलाई घट नजर इंदी मदाई घणी नजर इंदी। अज माशरे में शिरक आम है, बिदात आम है, मस्जिदों वीरान आहिनि, माज़ारूं महफ़िलूं असां जूं आबाद आहिनि। होटलनि ओताकनि में बाज़ारुनि में पैर रखण जी जगह न आहे। मस्जिद में ॻोल्ह त माण्हू तव्हांखे न मिलंदा। शराब आम वापराई वञे पई। बेहयाई, बदकारी, बद अखलाकी, मिलावट, बेईमानी, रिश्वत, चोरी, दगाबाजी, बेपर्दगी। वक्त मिलियो आहे 45 मिनट। हाणे मूंखे ॿुधायो त छा ते ॻाल्हायां। अॼु तौहीद जो नालो मुख्तसर रहिजी वियो। अॼु केतिरा माण्हू तौहीद खां वाक़िफ़ न आहिनि, शिरक में मुब्तला आहिनि। मुसलमानों याद रखिजो, जेकर को शख्स इन शिरक की हालत में मरी वियो, उन शख्स की बख्शिश न थींदी। खालिक़े कायनात जो वाइदो कयो आहे त हर एक खे माफ़ करे सघां थो, कंदुसि, पर मुशरिक जी बख्शिश न थींदी। मना इहो कायनात में वॾे में वॾो गुनाह, वॾे में वॾो ज़ुल्म आहे। इनजे लाइ त लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहतूं कयूं। हिकु इहा हुई, या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ओ मुंहिंजा पुटड़ा, तूं रब सां कंहिंखे शरीक न कजां, छो जो शिरक वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो त साईं हिन धरतीअ ते, हिन ज़मीन ते, हिन कायनात में वॾे में वॾो जुर्म, वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे? फरमाए, तूं रब सां गॾु कंहिंखे शरीक करी, हालांकि मालिक तोखे पैदा कंदड़ आहे।
माना शिरक एक वॾे में वॾो ज़ुल्म ऐं वॾे में वॾो जुर्म आहे। समझण घुर्जे त आख़िर इहो आहे छा? मक्के जा काफ़िर उन दौर में अल्लाह कुरान में चए थो मुंहिंजा पैगंबरनि खां पुछ त सही, कुल लिमनिल अर्दु वमन फ़ीहा इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह क़ुल फला तज़क्करून। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मक्के जे काफ़िरनि खां को सवाल कर त ज़मीन ऐं जेको कुझु ज़मीन में आहे उहो कंहिंजो आहे? सयक़ूलून लिल्लाह, अन क़रीब इन जे ज़बानुनि मां इहा ई ॻाल्हि निकिरंदी न सभिनी जो मालिक ऐं वारिस अल्लाह आहे। क़ुल फला तज़क्करून, जो अञा बि तव्हां नसीहत हासिल नथा कयो। छा मालूम थियो त मक्के जा काफ़िर बि रब जा मुनकर कोन हुआ, अल्लाह के मञींदा हुआ त ज़मीन बि उन जी आहे, ज़मीन में जेको कुझु आहे उन मालिक पैदा कयो आहे, उन खां सवाइ ॿियो को ख़ालिक कोन्हे। ख़ुदि क़ुरान जो सूरत मोमिनून मां मूं तव्हांजे साम्हूं आहे तिलावत। कुल मन बियदिही मलकूतु कुल्लि शैइन वहुव युजीरु वला युजारु अलैहि इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह क़ुल फअन्ना तुसहरून। ओ मुंहिंजा पैगंबरनि खां सुवाल कर ही ज़मीन या आसमान जी बादशाहत कंहिंजी आहे, उनजो मालिक ऐं वारिस केरु आहे? सयक़ूलून लिल्लाह, इहे ई मक्के जा काफ़िर तव्हांखे चवंदा आहिनि क़रीब त अल्लाह आहे। जो त पोइ तव्हांखे केरु बि जादू करे तव्हांखे थियो छा आहे? जॾहिं क़बूल बि कयो था त हिन जो मालिक बि अल्लाह आहे, ख़ालिक बि अल्लाह आहे, सतनि आसमाननि खे रब पैदा कयो आहे, अर्श अज़ीम जो बि उहो मालिक आहे, असांजो बि उहो पैदा कंदड़ आहे। त पोइ अल्लाह चए थो त आख़िर थियो तव्हांखे छा आहे? छो पिया मूंखां परे वञो? उहो भला ॿुधायो हुननि जो अक़ीदो छा हो? खोले ॾिस सूरह यूनुस। वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यज़ुर्रुहुम वला यनफ़उहुम। कि अल्लाह फरमाए थो इबादत कंदा आहिनि जी जेके इन्हनि खे नफ़ो न नुक़सान, माना मूंखां सवाइ जिन जी इबादत ई करे रहिया आहिनि, न इन्हनि खे को नफ़ो थो मिले उतां खां न वरी नुक़सान। भई जेकॾहिं नफ़ो नुक़सान बि न आहे त आख़िर कहिड़ी वजह आहे? हाउलाए शुफाना इंदल्लाह, चवंदा ही जेके गुज़री चुका आहिनि ही अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि। ॻाल्हि खे सम्झो आहे छा था चवनि? असां जेकर हिननि जे लाइ कयूं था, इबादत कयूं था, जेको कुझु बि कयूं था त नफ़ो नुक़सान बि जेको आहे वाक़ई अल्लाह जे हथ में आहे। पर जीअं त ही अल्लाह जा प्यारा आहिनि, ही अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि, उन करे असांजी हिननि ताईं हिननि जी अल्लाह ताईं अल्लाह क़ुर में साफ़ फरमायो त इहा उहा ॻाल्हि आहे जेका मूं ज़मीन में चई न आसमान में, तव्हां हथ किथां कई? इहा ॻाल्हि त मूं न ज़मीन वारनि खे ॿुधाई, न आसमान वारनि खे, न मूंखे ख़बर आहे। तव्हां ख़बर किथां हासिल कई त आऊं बग़ैर सिफारिश नथो ॿुधां? माना हुननि जो अक़ीदो हुयो त इहे अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि, नफ़ो नुक़सान। हाणे ॻाल्हि इहा आहे त सिफारिश फर्ज़ कयो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे तव्हांखे सिफारिश कराइणी आहे, आख़िर कंहिंखे चवंदो त अॻिले खे सिफारिश थींदी न। अल्लाह चए थो त ॻाल्हि इहा आहे त जिन खे तव्हां सिफारिशी ॻोल्हियो पिया त इहे मूं ताईं सिफारिश था कनि, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ताईं तव्हांजो आवाज़ पहुचे ई कोन थो। लहू दावतुल हक़
वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही ला यस्तजीबून लहुम बिशैइन इल्ला कबासिल कफ़ैल अलमा। कि हुनखे पुकारण हक़ आहे, कंहिंखे पुकारण हक़ आहे, लहू दावतुल हक़, चींदे करे पुकारण जो हक़दार आहे, सॾण जो हक़दार आहे, आवाज़ ॾियण जो मुसीबत जे वक़्त जे सॾण जो हक़दार आहे। उन मालिक खे सॾींदा कयो। अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दअा, की केरु आहे जेको लाचारे बेवस जी दुआ खे ॿुधण वारो आहे, ख़ाली ॿुधे कोन जंहिंजी मुसीबत खां परे करण वारो आहे। या जो त तव्हांखे क़ुरान में मिसाल ॾियां, वज़न्नून ज़ाब मुग़ाज़िबन फज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि फनादा फ़ी ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन फस्तजबना लहु वनज्जयनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। की नूह अलैहिस्सलाम मच्छी वारो जॾहिं मूंखे सॼाई तकलीफ़ुनि में, वज़न्नून ज़ाब मुग़ाज़िबन फज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि, जॾहिं कावड़ में निकिरी वियो, कंहिंखे सम्झियोसीं त हुन ते मथां ताक़त नथा रखी सघूं, फनादा फ़ी ज़ुलुमात, जी ऊंदाहिनि में मूंखे सॼाई, राति जी ऊंदा, समुंड जी ऊंदा, मच्छीअ जे पेट जी ऊंदा हुजे। अल्लाह जो नबी आहे, अल्लाह तआला फरमाए त मूं हुनखे क़ैद कयो छमे मच्छीअ जे पेट में। किथां सॼी न नेनवा जे इलाइक़े जंहिंमें मौजूद हुयो, न उन सद खे ॿुधो आहे, न उन्हनि ॿेड़ी वारनि सद खे ॿुधो आहे, न दुनिया जे कंहिं माण्हू सद खे ॿुधो आहे, कंहिं ॿुधो। नादा फ़ी ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। जी ऊंदाहिनि में मूंखे पुकारण लॻो, ओ मुंहिंजा रब, मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, तूं पाक आहीं। फस्तजबना लहू वनज्जयनाहु मिनल गम, जी मूं हुनजी दुआ खे क़बूल कयो, हिनखे गम मां निजात ॾिनीमां। वकज़ालिक नुंजिल मुमिनीन, ओ दुनिया वारो कन खोले ॿुधी छॾियो, जी ईअं मोमिननि खे निजात ॾींदो आहियां। ईअं न त ख़ाली मूं यूनुस अलैहिस्सलाम खे निजात ॾिनी, न ऐं ईअं ई गमनि मां निजात ॾींदो आहियां। इब्न अबी हातिम जी रिवायत आहे, अल्लाह जो रसूल फरमायो त जेकॾहिं को मुस्लमान के मुसीबत में कंहिं तकलीफ़ में गिरफ़्तार हुजे ऐं इहा दुआ यूनुस अलैहिस्सलाम वारी ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन पढ़ंदो रहे, यकीनन अल्लाह हुनखे आजो आज़ाद कंदो। गम लहू दावतुल हक़, सूरत रात में छा फरमाए, मालिक खे पुकारण हक़ ऐं सचा। कि मुखां सवा जिनके पुकारी प्याला यस्तजीबून बिशैइन इल्ला कबासिल कफ़ैल अलमा लियबलुग फमा हुव बिबालिगी। कि ए इंसानो कन खोले ॿुधी छॾियो, हाणे मुखां सवा जिनके बि सॾीनि पिया। कंहिंजो मिसाल ई आहे त को माण्हू पाणीअ जे मथां बीठो हुजे, हथ डिघा करे पाणीअ खे ॾे ऐं पाणी खे चवे त मुंहिंजे वात में पओ, वमा हुव बिबालिगी, कि पाणी हली करे कॾहिं बि तुंहिंजे वात में कोन पवंदो। ईअं थियो आहे कॾहिं? बाबा तव्हां ज़िंदगी गुज़ारी आहे, खूह जे मथां बीह जो, खूह मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, हाणे मूं वटि कढण जे लाइ का शइ कान्हे, महिरबानी करे थोरो मथे पंहिंजे पाणी खे कर, या पाणी खे जो मथे ॾांहुं पीआं तोखे। कॾहिं ईअं थियो आहे? कोन थियो आहे न? कि हिननि जो मिसाल बि इहो अथव जेके चवंदा अल्लाह वटि मुंहिंजा सिफारिशी आहिनि। रब चए थो त तव्हांजी पुकारी दुआ पूती कान्हे, कि हिन उञे जी दुआ जेकी आहे पाणी खे चए त मुंहिंजे वात में पओ, वमा हुव बिबालिगी, कि कॾहिं बि पाणी जे वात में कोन पवंदो। माना इहा ॻाल्हि खोटी आहे, तव्हां सिफारिश खां तव्हां नथो ॿुधां। फत्तख़ज़्तुम मिन दूनी औलिया ला यमलिकून लिअन्फुसिहिम नफ़अन वला ज़र्रा क़ुल हल यस्तविल अअमा वल बसीर।
बसीर जो छा तव्हां अल्लाह खां सवा ॿियनि खे पंहिंजो दोस्त बनायो आहे जेके नफ़े नुक़सान ॿिन्ही जा मालिक ऐं वारिस न आहिनि। अलाए जो मूंखां सवा जिन खे तव्हां पंहिंजा दोस्त बनायो आहे ओ मुस्लमान क़ुरान के पढ़ ही भी सूरत राद है 13 सिपारो है। रब तो फरमाए ते मुंहिंजा पैगंबर चओ इन्हनि खे त मूंखां सवाइ जिन खे तव्हां पंहिंजो दोस्त बनायो आहे नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि। न तुंहिंजो बेड़ो तारे सघनि न तुंहिंजो गर्क करे सघनि न तोखे मिस्कीन करे सघनि न तोखे अमीर करे सघनि न तोखे बीमार करे सघनि न तोखे सिहत ॾेई सघनि न तोखे औलाद ॾेई सघनि न तोखे बे औलाद करे सघनि न तोखे मंडो करे सघनि न तोखे हलाए सघनि कि न तोखे नफ़ो ॾियनि न नुक़सान। कुल हल यस्तविल आमा वल बसीर जो भला दुनिया वारनि खां सुवाल कर अंधो ऐं ॾिसण वारा छाहे बराबरि थी सघनि था। हिकिड़ो माण्हू अखियुनि खां वीचारो माज़ूर आहे ॿियो अखियुनि वारो आहे थी ॿई बराबरि थी सघनि था। अमल तस्तविल ज़ुलुमात वन नूर भला सोझरो ऐं ऊंधा बराबरि थी सघनि था थी न। ऊंधा ऐं सोजरो रोशनी बराबरि थी सघे थी ॾींहं ई राति बराबरि थी सघनि। छा चवंदा आहियो बा ॾींहुं त शींहुं आहे ॾींहुं आहे अंधो अंधो आहे सॼो सॼो आहे। जॾहिं इहे बराबरि नथा थी सघनि त पोइ ख़ालिक ऐं मख़लूक बराबरि कीअं थींदा। अमजालू लिल्लाह शुरका खलक़ू का खलक़ी बतशाबल खल्क़ अलैहिम कि अल्लाह सां गॾु जिन खे तव्हां शरीक था कयो पोइ हुननि बि का शइ पैदा कई आहे रब बि पैदा कई आहे पोइ हुननि ॿिन्हिनि जी शइ तोखे मिलंदड़ जुलंदड़ नज़र थिए थी त पोइ तोखे इन करे वहम पियो आहे न। अल्लाह चए थो यादि ॻाल्हि आहे त मूंखां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था जिन खां सवाइ जिन मूंखां सवाइ जिन जी इबादत कयो था तव्हां भला इहो था सम्झो जिन्हनि का शइ पैदा कई आहे न। अरूनी मादा ख़लक़ू ओ दुनिया वारो हिकिड़ी शइ मूंखे ॾेखारियो जिन्हनि पैदा कई आहे कहिड़ी शइ हिननि पैदा कई आहे। अल्लाह सूरत हज में मिसाल ॾिनो या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू इन्नल्लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। ओ इंसानो जी को मिसाल तुझा जे कन खोले ॿुधजा ये न कारोबार जरा ॻाल्हि आहे मतलब ये कन छबा को नहीं कंदो या हवा ॿुधा वरी ॿुधा वरी हाथ वेड़ींदा आहिनि कन खे। अलाह चए थो त कन खोले ॿुध। हिकिड़ो मिसाल थो ॾियणु हलियो आहियां कि मुखां सवाइ जिन खे बि सॼो था लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव यज्तमऊ लहू जे हिकु मख बि नथा बनाए सघनि। ये सभ जा सभु तव्हांजा मददगार गॾु थी वञनि तव्हांजा हाजत रवा गॾु थी वञनि कि मख बि पैदा नथा करे सघनि। अब इन खां बि वधीक मखलूक में बि का शइ जेको मख तुंहिंजी चाह में पए त तूं उछलाए छॾींदो न यार नफ़रत थी अचे। होटल ते खणी पी वेंदी अॼुकल्ह 40-50 रुपया थी वियो पर घर में गोड़ कंदी थी इहो छा ॾिनो अथव। फरमाए त कहिड़ी शइ ने पैदा कई आहे जेको हुननि जी पैदा जी मुंहिंजी पैदा तव्हांखे जेका मुशबह करे छॾियो हाणे ज़िक्र वञो कुलिल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शैइन वल वाहिदुल क़हार। ए मुंहिंजा पैगंबरनि खे चओ हर शइ जो पैदा कंदड़ अल्लाह आहे जेको अकेलो आहे वॾो ज़बरदस्त आहे। हर शइ जो पैदा कंदड़ जी उहो आहे अकेलो बि आहे ज़बरदस्त बि आहे। अॼु जेकॾहिं शादीअ खे थिया 5 साल ज़ाल मुड़ुस खां वधीक परेशान पाड़े वारा मायूं अहिड़े अदी तोखे औलाद कोन्हे मर्दनि ते एतबार न कजां छा कंदो ही बद 5 साल इंतजार कंदई जे ॿार न थिए त ॿी ज़ाल कंदो ॿी शादी कंदो पंहिंजे माशरे में ॿी शादी मना त नांग सूंदे वियो माई
जीअरे जड़ी मरी पई फिलानी जगह ते पहुच बस मूंखे ॿार थींदो कोन हो असांजो बस पहुचण ई बस ॿार थी वियो अल्लाह जा बना औलाद ॿार हिकु नेमत आहे इन नेमत खे अंबियान अल्लाह खां तलब कयो आहे तव्हां छा था सम्झो कि इंसानी वसी ॻाल्हि आहे ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया قال رب إني وهن العظم مني واشتعل الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا وإني خفت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا يرثني ويرث من آل يعقوب واجعل رب رضيا يا زكريا إنا نبشرك بغلام اسمه يحيى لم نجعل له من قبل سميا او मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेको थोरो एहसान कयो माण्हुनि जे साम्हूं बयान कर सूरत मरियम जी शुरू जो आयतूं आहिनि रब करीम जानी वानी मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ मिसाल ॾिना आहिनि तव्हां त अकुल जा अंधा तव्हां त रब खां जेके मायूस दर दर जूं ठोकरूं खाइण वारा मिसाल ॾेई तव्हांखे मूंखे सम्झाए थो त सम्झ इंसान 80-90 साल जी उमिरि आहे धणी जी पंहिंजे रब खे थो सॾे ذکر رحمت ربک عبدہ زکریا اذ نادا ربہ ندان خفیا جڑے پنجے رب کے آہستے سجائیں یا بی مانا لکھی کرے سجائیں 90 سال جو ذکر پوڑو ہیر تانجے ساموں چے یا اللہ مکے پٹے تے سب نوجوان کھلندا بابو بنا اللہ کا پٹے کرے ماشاءاللہ 90 سال میں उन करे अल्लाह जो आस्ते घुरियाई जा माण्हू जे साम्हूं कोन घुरियाई पंहिंजे मुंहुं कर घुरियाई मालिक को पुट ऐं मूं तोखां जॾहिं बि घुरियो आहे त मूंखे मायूस न आहे कयो ना उम्मीद न आहे कयो तो ॾिनो ज़रूर आहे وإني خفت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا पोयां खानदान मां बि ख़ौफ़तम ज़ाल बि मुंहिंजी संढाए न मुंहिंजी उमिरि आहे न मुंहिंजी घरवारी जी उमिरि आहे हर शइ जी उमिरि थींदी आहे पर मालिक तुंहिंजे साम्हूं उमिरि जी का बि हद खां तक़ाज़ा न आहे इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर फइज़ा अराद शैअन यक़ूल लहू कुन फयकून जी जॾहिं तुंहिंजो रब कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त चवंदो आहे थी तो आहे शइ थी पवंदी आहे तुला त कोन्हे मञा थो त आऊं बि पोड़ो थी चुको आहियां ॿार बचा थी चुका आहिनि कमज़ोर थी चुको आहियां पर इहा बि इक़रार अथमि त मुंहिंजी ज़ाल बि पोड़ी थी चुकी आहे उहा बि संड आहे हुन में बि औलाद हींअर कान्हे पर तो में ताक़त आहे तूं मूंखे ॾेई सघीं थो हिकिड़ो पुटु तोखां घुरां लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशाअ इनासा व यहब लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअल मन यशाअ अक़ीमा जी ज़मीन आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे कंहिंखे प्यार आहे ओ हींअर पाण वेठा आहियूं अचानक तूफ़ान अची वञे अचानक मींहुं अची वञे हे सभु जज़्बा तव्हांजा दर मदर हिकु सेकंड बि कोन लॻंदो अल्लाह चए थो ज़मीन आसमान जी बादशाहत तसरुफ़ मुंहिंजे हथ में आहे मुंहिंजे इख़्तियार में आहे तव्हां सभु बेवस आहियो मुंहिंजे साम्हूं जीअं चाहियां कयां जीअं चाहियां पैदा कयां यहब लिमन यशाअ इनासा व यहब लिमन यशाअ ज़ुकूर जुड़जी मर्दी आहे जेके धेरू ने हुनखे मर्दी आहे जेके पुट ॾे औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा
जेके चाहे पुट ई धेरूं ॿई ॾेई छॾे भेजल मयशा क़ीमा जेके चाहे बेऔलाद ई संड करे छॾे दुनिया में 4 जोड़ा अल्लाह बि बयान कया हिकु उहे आहिनि जिन खे सिर्फ़ धेरूं मूं ॾिनियूं आहिनि मरण मरी वियो पर मिस्किन खे पुट कोन थियो हिकिड़ी धी वरी ॿी चौथीं पंजी सतीं अठीं इन आसिरे ते ख़ानदानी मनसूबा बंदी मिस्किन कान कराए त मतां पुटो थी पई चवंदा त ॿार ॿई चङा वधनि वधीक न खपनि पर हिन उमेद थियो त मतां थी पए पर इहा उमेद पूरी कान थी मुंहिंजी मर्ज़ी आहे ॿियो जोड़ो आहे जिन खे सिर्फ़ पुट ॾिना टियों जोड़ो आहे जंहिंखे ॿई मूं ॾिना आहिनि पुट ई धेरूं इहो दुनिया में वधि माण्हू ऐं चोथों कहिड़ो हिकिड़ी शादी कयईं औलाद कोन थियो वरी ॿी कयईं उन मां कोन थियो वरी ॿी कयईं उन मां कोन थियो दोस्त असांजो सांगड़ में आहे 3 शादियूं माशाल्लाह कबीर टिनी मां मुंहिंजो हाणे हिकिड़ी वरी कटी मुंहिंजे साहिब 3 त कयनि माना छा मुंहिंजो सुनो पूरी करे ॻाल्हि अलाह हींअर 4 कयो त मथां अलाह ॾेई वरी न हाणे कोन माना इंसान जे बस जी ॻाल्हि न आहे हिते ज़करिया अलैहिस्सलाम छा थो चए मालिक हिकिड़ो पुट यरिसुनी व यरिस मिन आलि याक़ूब वजालु रब्बि रज़िया मुंहिंजो ऐं आल याक़ूब जो वारिस थींदो मालिक पुटड़ो बि अहिड़ो ॾिजां जो तोखे राज़ी करण वारो हुजे नेक ऐं साले पुट अदा कर याद करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम ओ ज़करिया थी तोखे पुट जी ख़ुशख़बरी था ॾियूं इस्मुहु यहया लम नजल लहू मिन क़ब्ल समिया जंहिंजो नालो बि यहया हूंदो इन खां पहिरीं असां नालो बि नाहे रखियो ॻाल्हि खे सम्झाइण 80-90 साल जी उमिरि में रब खां नाउमीद नाहे ओ चंडा तुंहिंजूं मूं 30 साल बि कान्हे अल्लाह दुआ कहिड़ी क़बूल कई थी जॾहिं पैदा थींदो त नाले सां गॾु पैदा थींदो तोखे नाले रखण जी बि ज़रूरत न आहे अॼु माशाल्लाह पुटड़ो थींदो आहे न पुटड़ो राति जो भले 3 बजे थिए पर व्हाट्सएप ते सॼे इलाइक़े में जिते तव्हांजी दोस्ती आहे उते ख़बर अची वई त बाबा फलाणे खे अॼु पुटु थियो आहे 5-6 महीननि खां वरी ॾे ख़बर तो थियो त कुझु आसरो आहे चियाओ धी थी हुई उन वरा कोन ॿुधाई माना अञा अथई न मन में न इहो छो नथो वास्ते ॻाल्हाए दादा माशाल्लाह अॼु अल्लाह ताला मूंखे धी ॾिनी आहे इहो बि चवंदे केतिरा माण्हू अञा बि शर्माईंदा आहिनि त यार धी ॼाण माण्हुनि खे धी जो कहिड़ो ॿुधाइनि घबराए जंहिं शख़्स खे 2 धेरूं आहिनि ऐं हुनजे करे कंहिं तकलीफ़ में अचो थो वञे कई मसइला थियनि था हुनजी पालना थो करे हुनजी परवरिश थो करे हुनजूं तकलीफ़ूं बर्दाश्त थो करे ऐं हुनजे सब्र खां कम थो वठे अल्लाह ताला हिननि न्याणियुनि जे करे हुनखे जन्नत में दाख़िल कंदो तव्हां मज़ाक था सम्झो छा न्याणी खे कॾहिं बि पंहिंजे मथां ॿार ऐं बोझ न सम्झजां रहियो नालो मसइलो नाले जो राति जो थी शबीर साहब प्रोग्राम करे पहुचो त 4 बजे फोन पई साईं पुट जो नालो छा रखूं बाद ईअं त थियण अलाह जा बाना अलाह ज़िंदगी दे सुभाण हींअर थियो आहे त ख़ुदा करे 100 साल खां पोइ मरे अहिड़ा बि अलाह जा बाना अथव मौली साहब रखंदो हाणे मौली साहब रखण जी ज़रूरत ई न आहे हाणे त तव्हां एंकरनि जा नाला रखंदो मौली खे हिकिड़ी लाचार पियो आहे तव्हां नाला रखो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो नाले जो असर थो पए सईद बिन मुसय्यब वॾो ताबई आहे छो त मुंहिंजो ॾाॾो अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नालो हुन खां पुछियो हुन नालो छा ॿुधाए नालो छा ॿुधाई हुज़न ॾुख ग़म सख़्ती पाण न तूं साल असां मुंहिंजे वॾनि जो नालो किथे थो वठाइजे पाण
वॾड़ा नालो रखी विया आहिनि, वॾड़नि जो नालो के वॾड़ो त किरड़ नालो रखी वियो आहे, वॾो त मुंहिंजो चिबड़ नालो रखी वियो आहे, वॾो त मुंहिंजो टूह नालो रखी वियो आहे, वॾे त मुंहिंजो नालो लौंग ख़ान रखियो आहे, वॾे त मुंहिंजो फोटो रखियो आहे, वॾड़े मुंहिंजो नालो अंब रखियो, कंडो, चिबड़, इहे असांजा नाला त झंगली, झंगली जा आहे, यकीन करो अॼु बि नालो आहे वाह कंहिंजो पुटु आहे झंगली जो, वाकई मुंहिंजो झंगली अञा ताईं जंगल में थो रही न बा झंगली तोती ख़ान, ये नाला न असांजा, तूं खा त ख़बर पवंदी न, छो चीसी इहे सभु शयूं कड़ियूं आहिनि, ये कड़ी शइ ते नालो रखंदा तूं त अलाह हिनखे जल्दी प्यारो कोन कंदो, अलाह खे बि कड़ो रहंदो, मां अलाह माना त हिन जो खातो ई माना विसरी वेंदो। वरी अॼु फैशनी नालनि ते ॾिसो अलाह जो रसूल फरमाए त पुट जो नालो बरकत न रख, छो बाबा तव्हां आवाज़ ॾिनो घर में बरकत घर में आहे, बरकत कोन्हे, तव्हां छा चवंदो बाबा घर में बरकत न आहे, चई न, तव्हां नालो रखियो रहमत, अबा घर में रहमत आहे न, अबा घर में रहमत न आहे, तो नालो रखियो आहे दुआ, अबा घर में दुआ आहे कि दुआ कान्हे, बा घर में ईमान आहे जो नालो रखियो तव्हांजो ईमान, न बा घर में ईमान कोन्हे, अबा हया घर में आहे, घर में हया कोन्हे, ये नाला न तव्हांजा, छो जो एंकर ये छोरियूं एंकर ॾिसी टीवियुनि ते, हा यार आऊं भला नाले सां जे माण्हू ख़ूबसूरत थिए त यार महिरबानी करे चओ त पाण गॾिजी नाला मटायूं, नाले सां ख़ूबसूरत केरु कोन थींदो, इहो यादि रखिजा, जहिड़ो मुंहांडो मुंहिंजो आहे अब्दुल कयूम इहो ई रहंदो, ऐं त नया रही जेको माण्हू ॾाढो सुहिणो आहे, हाणे आउं नालो चेंज थो कयां, अहिड़ो थी वञा सुवाल ई पैदा कोन्हे, कारो आहियां त कारो ई रहंदो, तुंहिंजे नाले सां छो कोन थींदे, कुछ अकुल खां बि कमु वठो, अलाह जा बाना कई दीनी नाला आहिनि, ठीकु आहे जेकर दुनिया जो नालो तूं रखींदो जंहिंमें शिरक जी बू न आहे, जंहिंमें बिदअत जी बू न आहे, जेको आम नालो आहे को मसइलो कोन्हे, पर कम अज़ कम उहे नाला हाणे उहे पुराणियूं ॻाल्हियूं त छॾियो न, त ॻाल्हि इहा बि हली इस्लाह माशरा, इस्लाह माशरे मोले केतिरियूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं जे मां अञा असां हिकिड़े में कोन था ॿाहिरि निकिरूं त अॼु शिरक आम आहे, ऐं माण्हू झोलियूं भरे भरे मुफ़्त में पिया तक़सीम कनि, रब खां ना उमीद ऐं हुनजे ग़ुलामनि ॾे उमीदवार पिया कनि त अचो हिन ते तव्हांखे मिलंदो, अलाह चए अचु मूं ॾे, रब त उहो रब आहे जेको रोज़ाना बग़ैर कंहिं नागे जे पहिरें आसमान ते जेको असां ॾिसूं था आसमान हेठि लही अचे थो, आहे को मूंखां घुरण वारो, आहे को मजबूर, आहे को दुआऊं करण वारो, आहे को गुनाहनि खां माफ़ी घुरण वारो, रब साईं इहा आवाज़ ॾींदो रहंदो आहे, तव्हांजो फजर तुलू थी वञे, जेको मालिक असांखे सॾे पियो उॾी वञण जे लाइ तयारु न आहियो, अल्लाह जा वानो असांजे माशरे में शिरक उरूज ते आहे, बिदअत उरूज ते आहे, शराब नोशी, ऐं चवंदो त ॿ पैसा आया कोन्हनि, हमरा हथ में गिलास आयो कोन्हे, पाणी जो न शराब जो, ऐं केतिरा वॾा माण्हू इन शराब खे बाक़ाइदा माना हिकु पंहिंजे लाइ फ़ख्रु महसूस कंदा, ख़बर पए त फिलाणो माण्हू शराब थो पीए, या अय्युहल्लज़ीन आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून, ए ईमान वारो शराब जो पीअण, जुआ जो रहण, ही आस्ताना ऐं धारा पलीत अथव, शैतानी अमल आहे, फज्तनिबू हुन खां बचो लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां त तव्हां कामयाब वञो, अल्लाह चौधरी चइनि शयुनि खां पंहिंजो पाण खे बचाइजां, जुआ खां बचाइजां, अॼु जुआ तव्हां ॾिसंदा आहियो त केतिरा माण्हू
सॼो ॾींहुं महिनत करे करे गॾह गाॾो निभागो हलाए हलाए शाम जो 500-600 आया, पहिरीं वञी आंकड़ा पर्ची वठंदो, छो जो ज़िंदगी में 50 रुपए तो हुनखे मिलिया, 5000 रुपया। हाणे 5000 जे ज़हन में घुमनि पिया त यार हो थी सघे थो अॼु मुंहिंजा 5000 निकिरनि। वर्त मिलिया अॼु खां 20 साल पहिरीं, 30 साल गुज़री, वरी नालो कोन आयुसि, पर हिन पंहिंजी आदत बनाई आहे 200-300 ते तबाह करे पोइ पंहिंजे घर में। ऐं शराब, अल्लाह जो रसूल फरमायो त रब ते लाज़िम आहे त शराबीअ खे क़यामत जे ॾींहुं नारे गोता मां पिया। माण्हू अर्ज़ु कयो साईं इहो वरी छा आहे? पाण फरमायो कसबानियूं यानी गंदे क़िस्म जूं औरतूं जेके जहन्नम में सड़ंदियूं, उनजे ख़ासि उन मां जेको गंद निकिरंदो उहो बि शराबी तुंहिंजो प्यालो प्यारो वेंदो, दुनिया में वॼाए पींदो त हीउ पी ॾिस। अल्लाह जा बानो, वक़्तु मूंखे जेको मिलियो थी चुको आहे। इस्लाह माशा जेको मौज़ू आहे, अल्लाह ताला खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे शिरक बिदअत खां, इन्हनि तमामु नशन पतन खां पनाह में रखे ऐं सही माना में क़ुर ऐं सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।